अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल रियलगार जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं अमीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अवां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में हानी जेको आहे सख़्तु गुस्से में हूंदी ऐं हू जमाल ख़ान खे चवंदी त जेको आहे मुंहिंजी जान बि तो लाइ हाज़ुर आहे। जेको आहे ॿई मरंदासीं बि गॾु ऐं जीअंदासीं बि गॾु। ऐं उन खां अलावा जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जमाल ख़ान हुनखे चवंदो त बसि तूं मूंखे तुंहिंजो साथ मूंखे खपे, बाक़ी हिननि दुश्मननि खे असां ॾिसंदासीं, इहो दुश्मन असांजो छा बिगाड़े सघंदा। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलां त जेको आहे बलाज ख़ान सां जेको आहे जमाल ख़ान जेको धोखो करे वियो आहे उन ते हू तमामु घणो गुस्से में हूंदो ऐं चवंदो त छा बि थी वञे मां पंहिंजी इज़त जो पलाह कंदुसि, भले मूंखे 10 माण्हू छो न मारां पवनि, मां उन्हनि खे बि मारे छॾींदुसि, बहरहाल पंहिंजी इज़त जो पलाह मां हिन खां ज़रूरु वठंदुसि। तंहिंखां पोइ मंदर हुते ॻाल्हाईंदो, चवंदो जेको आहे छा तव्हां वाक़ई उनखे मारे छॾींदो। तंहिंखां पोइ हू चवंदो तूं छा थो सम्झी त जेको आहे मां मज़ाक पियो कयां। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे शेर बहादुर पंहिंजे चाचे खे जेको आहे घुराईंदो, चवंदो त मां अकेलो थी पियो आहियां ऐं जेको आहे अधड़ थी पियो आहियां, हाणे मूंखे तुंहिंजी साथ जी ज़रूरत आहे। तंहिंखां पोइ चवंदसि तूं हुकुम कर त जेको आहे केरु आहे जेको तोसां सामिनो पियो करे ऐं जेको आहे तोखे मारण जी कोशिशि पियो करे। तंहिंखां पोइ ॿुधाईंदसि त जेको आहे इहो जमाल ख़ान आहे जेको मूंखे मारण जी कोशिशि पियो करे ऐं मूंसां दुश्मनी पियो करे ऐं मां बिल्कुलु हाणे अकेलो थी पियो आहियां। तंहिंखां पोइ जेको आहे उन चाचे जो नालो जेको आहे अज़हर आहे, उहो अज़हर जे करेक्टर में ईंदो ऐं चवंदो त जेको आहे इहो केरु थींदो आहे जेको असांखे मारे। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे रियलगार जे ईंदड़ एपिसोडनि में तमामु जल्द जेको आहे वॾो मज़ो थियण वारो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो जेको आहे सिंध टीवी ते मुकमिल हलायो वेंदो ऐं अधु में न बंदि कयो वेंदो। घणा जेको आहे कमेंट पिया कनि ऐं चवनि पिया त जेको आहे हिन ड्रामे खे अधु में ख़तमु कयो वेंदो, हिन ड्रामे खे अधु में ख़तमु न कयो वेंदो ऐं हिनखे मुकमिल हलायो वेंदो। ऐं इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सिंध टीवी ते जेको ड्रामो आहे हलंदड़ जेको आहे छंछरु आछर ते उहो चंड ग्रहण आहे जेको हफ़्ते में 2 ॾींहं हलंदो, छंछरु ऐं आछर ते। ऐं उन खां अलावा जेको आहे ॿिया ड्रामा अञा रिकॉर्डिंग में आहिनि। जीअं उन्हनि जी रिकॉर्डिंग वग़ैरह पूरी थी वेंदी ऐं उन्हनि जो जेको टाइम टेबल वग़ैरह जीअं स्केड्यूल कयो वेंदो त असां ॿाहिरनि सां असां शेयर करे छॾींदासीं। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे ग़ुलाम सिंह ड्रामे जे बारे में तव्हां कमेंट्स पिया कयो उन जे बारे में त जेको आहे उहो ड्रामो बि हाणे KTN ते अची चुको आहे। गुज़िरियल एपिसोड में तव्हां ॾिठो हूंदो त जेको आहे उहो बि अची चुको आहे। दोस्तों तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट सेक्शन में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।